जिए लतीफ़ नौर न्यापो प्रोग्राम सां मां मीना श्रृंगी अव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। असांजो विरसो असांजी सुञाणप नौर न्यापो प्रोग्राम राग जी राणी भगवंती नावाणी खे डेडिकेट करे रहिया आहियूं। जीअं त भगवंती नावाणी 22 अक्टूबर ते हिन जहान खे अलविदा कयो हो, त खेसि यादि कंदे अॼु जो ही प्रोग्राम जेको आहे असांजो विरसो असांजी सुञाणप भगवंती नावाणी खे डेडिकेट करे रहिया आहियूं। ऐं संदसि आवाज़ में अॼु जे प्रोग्राम में ख़ूबसूरत गीत बि अव्हां सां वंडींदासीं। सिंधी संगीत जी कोयल भगवंती नावाणी जो मूं ऑल इंडिया रेडियो जी परॾेही नशरात लाइ इंटरव्यू कयो हो, जंहिंमें हुन कई दिलि जा हाल बि ओरिया ऐं के गीत बि इंटरव्यू दौरान पेश कया। अर्जुन शाह जो ही गीत जेको आहे सो तमामु जेको आहे दिलि जे गहराइनि सां तरन्नुम में पेश कयो इंटरव्यू दौरान। आओ ढोलिया त करियूं प्यार हलिया वेंदासीं। आओ ढोलिया त करियूं प्यार हलिया वेंदासीं। केसी रहिबो हीअं धार हलिया वेंदासीं। हींअर अचो अव्हां खे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में असांजो विरसो असांजी सुञाणप में हम सफ़र बढ़ाए रहिया आहियूं। असांजो अबाणो विरसो पोशाक ऐं पहिराव जीए शाह सचल स्वामी जी ॿोली। हज़ारे साल अॻु जॾहिं बनी बशर जो जनमु थियो त उहे लिबास खां महिरूम हुआ। वक़्तु गुज़रण सां फेरो आयो, पहिरावनि में बि तब्दीली थी। ऋग्वेद वारे दौर ते निगाह कयूं त काको भेरूमल महतन क़दीम सिंध में लिखे थो त मर्दनि जी पोशाक धोती ऐं चादर हुई। चादर कुल्हे ते उछलाए विझंदा हुआ। किन मूर्तियुनि खे वरी घघरी पहिरियल हूंदी हुई। आर्य पंहिंजे बुत ढकण लाइ खल चढ़ण लॻा ऐं बुत ढकण जे लाइ वरी धन पाढ़ण लॻा ऐं उहे धण पालींदा हुआ त उन्हनि मां जेको चमड़ो ईंदो हो उन्हनि सां पंहिंजो बुत ढकण लॻा। चमड़े जा दस्ताना बि पहिरींदा हुआ। इहा हुई सिंध जे माण्हुनि जी आगाटी पोशाक। जॾहिं को यज्ञ कंदो हो त स्त्री कश जे गाह जे डभ जी ठहियल वेस पहिरे करे यज्ञ ते बीहंदी हुई। अॻिते हली कपा पोखण लॻा ऐं सिंध जी मलमल जेका आहे सा मुल्का मुल्क मशहूरु थी। ही त अवाइली वेस वॻनि जे पस मंज़र ते असां सरसरी निगाह विधीसीं। वक़्तु गुज़रण सां वेस वॻनि में बि बदिलाव आयो। शाह साईं फरमाए थो, पटोला ऐं पहारियूं मूर न मथे कनि, पटोला ऐं पहारियूं मूर न मथे कनि, जेके लाख रतायूं लोहियूं त शाना सुहन। सिंध में पट पटीहर रेशम बांधड़ा यानी रंगियल कपिड़ा कंजरी थरी पड़ा चोलियूं चादर ओढ़ण लिबासनि जो अहम हिसो रहिया। आगाटी दौर जी झलक अव्हां आॾो पसमंज़र तौरु मूं पेश कई। वक़्तु सारू वेस वॻनि ऐं पहिरावनि में बि असांजे बदिलाव आयो। असांजो विरसो असांजी सुञाणप। वेस वॻनि ऐं लिबासनि जी लिहाज़ खां असीं अलॻि सुञाणप रखूं था ऐं अलॻि ई शख़्सियत रखूं था। हालांकि वक़्तु सारू असां में लिबासनि ऐं वेस वॻनि में बदिलाव ईंदो रहियो आहे। सिंध मथां यूनानी तुर्कनि अरबनि जा हमला थिया। ॿुध मत ब्राह्मण दौर वग़ैरह बि आयो। अंग्रेज़नि जो दौर जी आमद बि रही। उन वक़्तु बि वेस वॻनि में बदिलाव आयो। सिंध वर्कीन हुननि खे ॿाहिरियनि मुल्कनि में पहुचायो। मीरनि जे दौर में सिंधी औरतूं जेके हूंदी हिंदू उन्हनि जे वेस वॻनि जो चादर जेका हुई सा अहम हिसो बणी, जो उन वक़्तु कुझु नासाज़गार हालतूं बणियूं हुयूं। इन दौर में सोढ़ी सुथण झबलो या वरी पड़ो पहिराण कारे रंग जो सपाटो चादर पाईंदियूं हुयूं। इहो उन्हनि जे लिबास जो अहम हिसो रहियो। ऐं अखड़ी कढंदियूं चारो तरफ़ जेका ही सा चादर
ऐं वेढ़ियल ऐं सिर्फ़ु हिकु अखि बाक़ी सॼो जिस्म जेको सो ॾिसण में जीअं न अचे त उहा अखड़ी कढंदियूं हुयूं जंहिंसां जेको आहे सो पंहिंजो अॻिते निगाह उन्हनि जी पवंदी ऐं हलणु करणु बाक़ी सॼो जेको आहे सो बुत ढकींदियूं हुयूं। इहे मीरनि जे दौर जी ॻाल्हि आहे। अॻिते हली जेको आहे सो ॻाढ़ो पड़ो बि असांजे उन दौर जे लिबास में हो। नीरे या साए रंग जी मलमल जी सुथण त ॿिए तरफ़ नंढियूं नेटियूं वरी शादी मुरादियुनि ते कीम खां प्लश गुल जी सुथण ज़रबरत ब्रोकेड या बादले जे बर्थ भरियल कुर्ता या वरी आर जे भरियल जेके आहिनि से पंहिंजे झबलनि जे हेठां पटी लॻाईंदियूं रवनि खे आर जूं भरियल पटियूं या ॿाहुनि ते पटी आर जे अलॻि अलॻि डिज़ाइन वारी सुथण जे पाचनि खे त इहा उन वक़्त जे दौर जे जेका आहे भेनरुनि ऐं मारनि जी पोशाक ऐं पहिराव ऐं वेश वॻो हो।